सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। अकबर उतां छॾे काॾे न वञजांइ, मां थोरो नवाब खान सां मिली अचां। खैर में बाबा साईं? इन कमीने ॾे कॾहिं ख़ैर सां वियो आहियां मां? जॾहिं मां इन ॾे वियो आहियां त हुनजी दिलि में मुंहिंजे लाइ बुग़्ज़ ऐं मुंहिंजी दिलि में हुन लाइ नफ़रत हूंदी आहे। ख़ैर ऐं नवाब खान खोड़ो ई कोन थो लॻे। उहो तव्हांजो पाड़ू थो खोटरे, असां वरी हुनजो। अकबर नवाब खान निभागो आहे बेपाड़ी वल, तंहिंजो पाड़ू असां किथे खोटरे था सघूं। बसि वञा थो यार खां थोरा हाल अहवाल वठणु, ॾिसां त केतिरे पाणी में आहे। ऐं ॿी ॻाल्हि त इहो ॾिसणो आहे त मूंसां ऐं मीर जे ठाह खां पोइ मूंखे इहा जांच करणी आहे त उन्हनि जूं क़बरूं ठाहिण जी कोशिशि न किथे कई आहे। मां थी अचां थोरो उतां जी पारत हुजे करीब न को वॾो नवाब खान सां ठहंदो ऐं नई नवाब खान वॾे सां। जेकॾहिं नवाब खान जे दिलि में सचाई हुजे त बाबा हुन सां हथ बि मिलाए। नवाब खान हर उन माण्हू मां ख़ौफ़ खाईंदो आहे जेको ताक़त रखे थो, उन करे त वॾे खां हर वक़्तु छिड़कंदो रहंदो आहे। हा अकबर, नवाब खान जे मां ख़ौफ़ज़दा आहिनि उहो आहे सिजावल खान। दुरुस्त तूं ई बख़्शल वञी मीर खां थी अचो। मां चाचा बहावल तरफ़ थो वञा, उन खां थींदो पोइ अचां थो तव्हां। मूंसां बहाल तुंहिंजी हिकु बि न ॿुधंदो, तुंहिंजो वञणु उन पासे फज़ूल आहे। दुरू दुरू चाचा बहावल खे मञाइणो पवंदो, कहिड़े बि तरीक़े सां उनखे मञाइणो पवंदो। बहाल वॾो ज़िदी आहे, मूंसां तूं उनखे कॾहिं बि न मञाए सघंदे जेकॾहिं मां चाचा बहावल वटि न वियुसि ऐं उनखे हक़ीक़त खां आगाह न कयुमि त इहो वक़्तु चाचा बहावल जा कन अञा बि वधीक भरे छॾींदो। इहो वक़्तु इहो ओचितो कीअं पहुतो, उनजे बारे में तो सोचियो आहे? चवे थो त मां चाचा बहावल जी मदद लाइ हिते पहुतो आहियां, पर मां सुञाणा न उनजो मक़सदु अञा को ॿियो। मूंसां तो ऐं मीर जेको ठाह कयो आहे न, बहावल खे उहा का वड़ा। चाचा बहावल खे राज़ी करणु मुंहिंजे लाइ को मसइलो न हुयो, पर इहो वक़्तु हुन जा कन भरींदो थो रहे। मूंसां हींअर वक़्तु चाचे बहावल जा एतिरा कन भरिया हूंदा जो तुंहिंजी हिकु बि ॻाल्हि कोन ॿुधंदो। कोशिशि करणी पवंदी दुरू, छो त चाचे बहावल खे अकेलो बि नथा छॾे सघूं। ठीकु आहे मूंसां, तूं वञी कोशिशि कर, असां मीर सां मिलूं था। जिथे बि हूंदासीं न तोखे फ़ोन करे ॿुधाए छॾींदासीं। ऐं हा, मीर खे जल्दबाज़ीअ में को बि क़दम खणणु न ॾिजो। पाण में सलाह करे का न का वाट कढी वठंदासीं। मूंसां पोइ तूं अचिजांइ त पोइ सलाह कंदासीं। जॾहिं खां वठी तव्हां ॿिन्ही हिन घर में पेर रखियो आहे न, तॾहिं खां मुंहिंजो निभाग शुरू थी वियो। वाह दा वाह, वाह जी ॻाल्हि कई अथई। पहिरियों त तूं हिंदोरनि में पींघनि में लुॾंदो हुए, हाणे अचे बुछड़ो थियो आहे पट ते लेथड़ियूं थो पाए। कुझु थिए ई नथो, शर्म नथो अचई? वॾो भाउ थी पियो आहे न त टके जी इज़त कजई। मां पंहिंजो वात बंदि कई वेठी आहियां। निभागो ॿार पींघे में पधरो। सुभारी सो ऊंधे जो ऊंधो, ॻाल्हि खॾ या पट जी न आहे। पहिरियां मूंसां सभु गुरब सां ॻाल्हाईंदा हुया, पर हाणे ॿिया त ठहियो, बचलो बि मूंखां नफ़रत थी करे। ॿिया सालू जॾहिं तूं मुंहिंजी सलाह ते अमल करी मूंखां पुछ त मां तोखे छा थो ॿुधायां चरिया। मुंहिंजो चवणु करू ऐं मुंहिंजो जॾहिं तूं चवणु कयो न त इहा बचूल जेकी आहे, जेकी बचूल जेकी लीमे जी ज़ाल आहे, जेके लीमो पर पंहिंजे घर वठी वियो अॼुकल्ह हुन सां ठहे कोन थी, इहा बचूल तुंहिंजे अॻियां पोयां नचंदी वते बाक़ाइदे। हा आहे, अॻियां पोयां फिरे भली पर नचे न, नचंदी त मूंखे बुछड़ो कंदी। तो बुछड़े खे केरु बुछड़ो कंदो? मुंहिंजी बि इज़त आहे, एतिरो बि बुछड़ो न आहियां अॼु जेतिरो तूं सम्झी थी। तुंहिंजी वॾी इज़त आहे, मूंखे सॼी ख़बर आहे। हाणे छॾ इहे ड्राणू वेही घर में न अड़ो, जेतिरी इज़त अथई मूंखे तुंहिंजी ख़बर आहे। पर हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, मुंहिंजी सलाह ते अमल कंदे या न इहो ॿुधाए। तूं मां हली ॿाहिरि सलाह कंदासीं, हिते छॾ त मां अॼु सां सलाह कयां त छा करणु घुरिजे। अदा सलाह त ॾींदी माए, पर तूं न ते न हलंदी। ना थी न, तूं सलाह ॾे, मां जे न हलां त पीउ जो पुट ई न सम्झ। सलाह ॾियाई? हा ॾे।
अदा ईअं कर जो तूं हितां घर मां निकुर निकतुसि ॿाहिरि घिटीअ में फिरी अचे बचुल जे दर ते बीह पहुची वियुसि बीठे तूं हा बीठी सफ़ा सही सां बीठो हा बीठो आहे बचल जे दर ते वियो ऐं बचल जे दर साम्हूं साम्हूं दरु आहे तूं आहे उन जे साम्हूं ई थोरो हेठि मुंडी करे ॾिस आयो हेठि हिकिड़ो खॾो हूंदई उन में किनो पाणी बीठल हा। आहे आहे उन जे भरिसां वञी बीहो ऐं उन में ॿुॾी मर शर्म नथो अचई अची डोड़ीअ में अचे बुछड़ो थियो आहे अचकड़ा तो करे अचकड़ा भेण नाई डाइण ई डाइण भाउ जे कुशन जो त ख़्याल ई कोन थी करी खुश नसीब आई मीरा जो नवाब खान असांखे रोके छॾियो आहे। हा साईं, नती ॻोठ वारो क़ब्रिस्तान भरे ई थो। एतिरो कुझु थी वञण खां पोइ बि नवाब खान अव्हांखे रोके छॾियो आहे त मीर खे न मारिजो। इन जे पोयां नवाब खान जो छा मक़सदु आहे? साफ़ मक़सदु आहे मीरा, नवाब खान खून ख़राबु नथो चाहे। जेको ग़रीबनि जे रत पीअण जो आदी हुजे वो रत न वाहण जी ॻाल्हि करे या अजीब ॻाल्हि न आहे। तव्हांजे था में मूं हीरे जे लाइ त कुझु कोन चयो हुयो, उहे तव्हां हुनखे विच में छो आंदो? बाक़ी तूं छा थो चईं नवाब खान त मीर खे विच में अकेलो छॾे ॾियां मरण जे लाइ? बाक़ी सॼी संगत खे अची गॾु कयां? जावल मीर ऐं मूसा पाण में मिली विया आहिनि। ही न सिर्फ़ मुंहिंजे लाइ पर तुंहिंजे लाइ बि ख़तरनाक साबित थी सघनि। तो लाइ नवाब खान तो लाइ ख़तरनाक थी सघनि था, पर मुंहिंजो करे रुख कोन कंदई। हिन मां साफ़ ज़ाहिर आहे त तूं पंहिंजी पूरी संगत खे मुंहिंजे ख़िलाफ़ तो तैयार करी। वाम आहे नवाब खान, इहो तुंहिंजो वहम आहे। इहो वहम न पर हक़ीक़त आहे सजावल। जेकॾहिं संगत तुंहिंजे चवण में हुजे हा न त पोइ मूसा ऐं मीर कॾहिं बि मुंहिंजे ॻोठ में दाख़िल थी करे हमिलो न कनि। हिन लाइ त मां हिते आयो आहियां सजावल, हाणे रोकण जे लाइ न, पर जेकॾहिं मूं हुननि खे डर ॾिनी न त हू मुंहिंजी गिचीअ में पइजी वेंदा। नवाब खान, मां तोखे नथो रोकियां, पर पोइ बि तव्हां उन्हनि खे नथा रोके सघो। तूं नवाब खान जी ताक़त जो अंदाज़ो ग़लति लॻायो आहे सजावल। तव्हां ज़ोर लाइ ॾिसो नवाब खान, मां विच मां निकिरी थो वञां। जॾहिं ज़ोर लाइ थकिजी पओ न पोइ मूंखे इतला करे छॾिजांइ। हाणे सभिनी खे मुंहिंजे ख़िलाफ़ इस्तेमालु कंदो। राणी चाचा बावर खे कावड़ आहे मीर सां ठाह करण जे लाइ, पर यकीन कर राणी, मीर दिल जो बुरो न आहे। वो जज़्बाती जुनूनी ज़रूर आहे, ग़लती करे बि वेंदो आहे, पर ग़लती करण खां पोइ मीर पछताईंदो आहे। मञा थी मूसा त मीर दिल जो बुरो न आहे, पर जेके हुन असां सां नाजाइज़ कयो छा असां हुनखे विसारे ॾियूं? राणी, मीर खे नवाब इस्तेमाल कयो ऐं हाणे मीर जूं अखियूं बि खुले वियूं आहिनि। मूसा, हाणे घणी देर थी वई आहे। मञा थो त हाणे घणी देर थी वई आहे, पर जेकॾहिं मीर पंहिंजे ग़लतियुनि जो अज़ालो करे थो, पंहिंजो ॾंड ॾोह फरे थो, त पोइ छा हुनखे माफ़ कंदो? मूसा, मीर मूंखे ज़बरदस्ती अगवा करे मूंसां निकाह कयो आहे। तूं ॿुधाए त तूं हुन खां ॾोह ॾंड कहिड़ो वठंदे? राणी, जेकॾहिं चाचा पावल कावड़ छॾे मीर सां ठाह जो हथ थो मिलाए त तुंहिंजी ज़िंदगी मीर सां ख़ुशि गुज़रंदी। तुंहिंजी ख़ुशीअ जी ज़मानत मां थो खणां ऐं मां तोसां इहो वाइदो थो कयां त मीर खां बदिले में संग चटी असां वठंदासीं। बाबा अचे त तूं इहा ॻाल्हि हुनखे सम्झाइजांइ। ॾिसूं था त बाबा ॻाल्हि सम्झे थो। चाचा बहावल हिन वक़्तु मुंहिंजी का बि ॻाल्हि कोन ॿुधंदो, उन करे मां तोखे थो चवां त
उन जी कावड़ तोखे खट करणी आहे। जेकर तूं दिलि सां ज़ोर लाईंदीअ न, थी सघे चाचा बावर कावड़ छॾे बि ॾिए। सोट वक़्तु हर वक़्तु बाबा जे कन भरींदो रहे थो। मुंहिंजी ॻाल्हि ॿुधण लाइ बाबा राज़ी नथो थिए। राणी, वक़्त जे शैतानगिरियुनि जी तोखे ख़बर आहे। उन करे मां तोखे चवां थो त तूं पंहिंजे बाबा खे सम्झाए त वक़्त जे शैतानगिरियुनि खां पासो करे, ऐं तूं बि पंहिंजे हिसाब सां पंहिंजे बाबा खे सम्झाए, ऐं मां बि सम्झाईंदोमांसि। अलाह कंदो त चाचा सम्झी वेंदो। दरिया खान मुंहिंजी ठर मुंहिंजी भेण खे माराए विझंदी। छा तव्हां नवाब खान जे ज़ुल्मनि खां वाक़िफ़ न आहियो? ऐं तव्हांखे छा थो लॻे त हू मूं ते रहम खाई ऐं मुंहिंजे भेण खे बख़्श करे छॾींदो? तूं ॿुधाए छा करिणो आहे? तुरू जेको मां चाहियां थो न, उहो थी नथो सघे। मुंहिंजी दिलि त चवे थी त मां नवाब खान जे ॻोठ में गिड़ी उन जे सीने ते लत रखी पंहिंजे हथियार जो समूरो बारूद उन ज़ालिम जे सीने में लाहे छॾिया। मीरा, हिन वक़्तु तुंहिंजो ग़लति क़दम तुंहिंजी भेण खे नुक़सानु ॾेई थो सघे। पोइ छा कयां? छा कयां बख़्शल? ॿुधाए। माठ करे वेही रहां? माठ करे कोन वेहंदासीं। मूसा जे अचण जो इंतज़ारु आहे। मूसा अचे त का न का सलाह ठाहींदासीं। तुरू इहा कोशिश मां ऐं मूसा राति करे चुका आहियूं, पर नाकाम वियासीं। मीरा, तूं परेशान न थी, को न को हल कढी वठंदासीं। बख़्शल की परेशान न थियां? मुंहिंजी मासूम भेण उन्हनि ज़ालिमनि जे रहम करम ते आहे। मूसा खे अचण ॾे, का न का वाट कढी वठंदासीं। मीरा, हद आख़िरी वाट आहे नवाब खान जो मौत। जेसि ताईं इहो ज़ालिम मरंदो कोन न, हिते केर बि सुकून सां रही कोन सघंदो। तव्हां केरु आहियो ऐं मूंखे छो वठण आया आहियो? तूं ख़ौफ़ न कर, तुंहिंजे भाउ मीर जा दोस्त आहियूं। छोकिरी, हिते तूं महफ़ूज़ नाहीं, ऐं असां मां तूं को बि ख़तरो न कर। सुठो इन में ॾेई हितां निकिरण जी कर, मता का ॿी मुसीबत अची मथां पवे। मीर तुंहिंजे इंतज़ार में आहे, हितां जल्दी हलण जी कर। मोल माण्हू पंहिंजे मुक़दर सां न आहे खेॾी सघंदा। असां जेको सोचींदा आहियूं, चाहींदा आहियूं त उएं थिए, ऐं उहो थी बि वेंदो आहे, पर अक्सर तौर उनजे उबतड़ थींदो आहे, जंहिंखे असां मुक़दर चवंदा आहियूं। मीर, भले तूं पंहिंजे मुक़दर जी लकीरुनि जे पोयां डोड़ंदा रहो, पर मां पंहिंजो मुक़दर पाण लिखंदी हुयसि। मोमल ॿ दग आहिनि, हिकु दग ते तूं बीठल आहीं, ॿिए ते मां। जंहिं दग ते तूं बीठल आहीं उहो भाग जो दग आहे,
जे दग ते मां बीठल आहियां उहो निभाग जो दग आहे। हाणे तूं ई मूंखे ॿुधाए, तूं भाग जो दग छॾे निभाग जे दग ते वेंदी आहे? मीर मां तोखे पाण तरफ़ छिके वठंदसि, छो त तूं ई मुंहिंजो मुक़दर आहे। असांजे विच में का बि लकीर बाक़ी न रहंदी। तू अञा जागी पई? अध रात जी थी आहे। बाबा तू घर में न हूंदो आई न त मूंखे निंड किथे हूंदी आहे। हाणे अम्मा तू आराम कर, मां अची वञ। बाबा मूंसां आयो आहिनि। तो इन लूसीअ खे घर में अचण छो न? बाबा मूंसां असांजो हमदर्द आहे। मां हुन जूं हमदर्दियूं ॾिसी वेठो आहियां, दर ताईं ॿाहिरि मोटाए छॾिजांसि। कंहिं गलो टपी आयो ओचितो मां अचीसि त बेइज़ती कंदे देरि न कंदोसांसि। अहिड़ा दोस्त असांखे खपनि ई कोन था। बाबा मूंसां चयो त मीर खां समूरा पा पलंदा वठी ॾींदोसां। मीर सां समूरा पा पलांद मां पाण कंदुसि। अञा मुंहिंजा उज़बा फॻा कोन्हनि। बाबा मूंखे बाक़ी ज़िंदगी मीर सां ई गुज़ारणी आहे। जेकॾहिं ठाह थी थो वञे त बसि न मां न, तोसां इहा ज़बरदस्ती। तुंहिंजी शादी मीर सां मां मञा ई नथो। पर बाबा मां मीर खे पंहिंजो वर तस्लीम करे वरितो आहे। जॾहिं मीर ज़िंदा ई न रहंदो, छाजो वर, छाजी शादी? छा बाबा तूं पंहिंजे हथनि सां पंहिंजी धीउ खे बेवाह कंदे? मां इन रिश्ते खे क़बूल ई नथो कयां। दिलि मां इन मीर जो ख़्यालु कढी छॾ। मीर जो मौत पको आहे। ईअं न मारींदोसांसि। जेको रहियल कयल हिसाब किताब अथसि न, सिधो करे पोइ मारींदोसांसि। ॿुधाए पोड़ा ॿुधो, किथे आहे तेरा खून? ॿुधो। जेके असुल मुजरिम आहिनि उन्हनि खे वठो नथा, बाक़ी असां ग़रीब गुरबनि लाइ ॿाहिरि था वठूं। हिन उताक खे तव्हां मुजरिमनि जो अॾो बनाए छॾियो आहे। साहब ही मुजरिम आहे अम्मा। पोड़ा अॼु मां तोखे आख़िरी वार्निंग ॾेई थो वञा। जेकॾहिं सुभाणे ताईं दरिया ख़ान असां वटि पेश न पियो त मां तोखे गैलेरी लाकअप कंदुसि। छो त मुंहिंजो नालो आहे शरीफ़, पर शरीफ़नि सां मुंहिंजी लॻे ई कान। अचो भाऊ ॾिसी पियो न, इहो त असांजो कानून। हा फ़क़ीर आरफ़ ॾिसो न, असांजो कानून ॾाड़नि खां वधीक असां सां ज़ुल्म थो करे। अदा अदा इन करे त माण्हू दुआऊं घुरंदा आहिनि त शल धाड़े मुंहुं पए पर पुलिस मुंहुं न पए। इन्हनि मां जान छॾायां त कीअं छॾायां? अधी बेगुलाई मखण त घर ते अचे कब्ज़ो कयो आहे। मूं त खणे हीला वसीला हलायां त निकिरनि, पर निकिरनि ई कोन था। निकिरनि त का बचुल सां शादी कयां, का सुख जी ज़िंदगी गुज़ारियां। डंडा हाणी त मां बि कोन थो कढी सघां। कयां त कयां छा? हीअं कयां थो। सिपाही हा अस्सलाम वालेकुम सोजरा, खीरा ख़ुशि चाखई चङो भलो ई। मां त बिल्कुलु ख़ुशि आहियां। तूं मूंखे हिते बीहारे ॾुखारो कहिड़ो थो चाहीं छा? न सोजरा खन, असुल में त ॾुखारो मां आहियां। सॼी उमिरि ॾुख कटिया अथमि, घर में बि मुंहिंजी कोन थी हले। छा कोन थी हलई? कुतर वारी मशीन कोन थी हलई या कपिड़े धोइण वारी मशीन कोन थी हलई? इहे ॿई शयूं ख़राब आहिनि त के मिस्त्री खे ॾेखार न। मां त सोजरो आहियां, सोजरो। सिपाही सांडो हे वरी काॾे वियो? सांड्रो सोजरा इहो त माण्हूअ जो नालो ई कोन्हे। सांड्रो त कंहिं जानवर जो नालो आहे। असल में हुन जो नालो सॼणा। मोकियो ई माल ॾिसी रंग मटाए थो वञे, उन करे मां हुनखे प्यार सां सांड्रो चवंदो आहियां। तो मूंखे छो पीआरियो आहे? कहिड़ो कमु अथई? पर ॻाल्हि ॿुध, उहो आहे किथे जंहिंखे तूं सॾी पियो? हिते त तूं अकेलो बीठो आहीं। दरअसल उहो मूंसां गॾु ई गॾु हूंदो आहे। हुन में हुनजो नालो खयमि। तोखे को एतिराज़? न न मूंखे त को एतिराज़ कोन्हे। असल में मूंखे बि तूं सुञाणींदो हूंदे। मुंहिंजो नालो आहे सालू सुरीलो।
सालू तमामु घणो सुरीलो आहे पर सालू जे सुरनि खे केरु सम्झो ई कोन्हे। जी एॾो सुरीलो ई त पंहिंजा सुर कुझु मूंखे बि ॿुधा। तूं बि सुरीलो मां बि सुरीलो, सुरीलो सुरीले ई ॻाल्हि सम्झंदो। बेसुरनि खे जो तूं ॻाल्हियूं ॿुधाईंदे त तुंहिंजी केरु सम्झंदो। इन जे लाइ हिकिड़ो मूं वटि मिसाल आहे, रिढियुनि जे अॻियां रबाब वॼाईंदे वरी हथी विया। सचो ऐं सोजरा सचो ई। हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध, पुलिस जे छापनि जी मौसम पई थी हले, उते भला हेतिरा छापा आया अथव, हिकिड़ो ॿियो बि छापो हणो ऐं मूं वारो भेणियो आहे न मखण, उन मां मुंहिंजी जान छॾायो। सम्झी वियुसि पर पुलिस खे कहिड़ो फ़ाइदो। 200 खनि चांहि पाणी जा ॾियां थो। हा तोखे कोठे थोरो थो लॻा कुझु वध। हे 5 फुट जो कद को थो ॾिसी, 5 फुट 6 इंच कद आहे, थोरो वधा इहे रख भात। भला ॻाल्हि ॿुध, 500 वधाए ॾियां कमु हली वेंदो। हा कढ ॾिसां उहे केतिरा आहिनि, कढ हिन खीसे में ॾिस। वॾो तकिड़ो ईंदे तोखे कीअं ख़बर पई? बाबा खीसा आहिनि ॾिसो छो नथा। हेरा बिशनी हुई छा ख़बर थी आहे? खीसो भरियल त छा वटि 600 अथई, पर ॻाल्हि ॿुध हमरा बचे न। कोन बचंदो, तूं ॾेखारे छॾ। बाबा साईं चाचा बहावल जो मूं ते को बि शक न आहे। कमु अहिड़े नमूने सां कयो आहे जो चाचा बहावल जो पूरो भरवसो खटे वरितो आहे। अॻियों कदम कहिड़ो खणंदे? छोरीअ सां निकाह कंदुसि। इन लाइ पहिरियां तूं बहावल खे राज़ी कर ऐं पोइ छोरीअ खे। चाचा बहावल खे त राज़ी करे वठंदुसि, पर इहा छोरी ॾुखी राज़ी थींदी। छोरीअ जी दिलि में संदसि भाउ जे मौत जो ख़ौफ़ विहार। पूरी कोशिशि कंदुसि त इहा छोरी बि राज़ी थी वञे। पहिरियां छोरीअ सां प्यार मुहबत ऐं हमदर्दीअ सां पेश अच, जीअं छोरी तोखे पंहिंजो सम्झे। छोरीअ खे उतां उन इहे दिलासे सां खयो आहे बाबा साईं। छोरीअ सां जल्दीअ में निकाह करे वठ। अॻिते छा थियणो आहे छा करिणो आहे इहो मां तोखे ॿुधाईंदुसि। ठीकु आहे बाबा साईं, जीअं ई निकाह थियो त तव्हांखे ॼाण ॾींदुसि। निकाह करण खां पहिरियां मीर खे ख़बर न पवणु घुरिजे त छोरी तव्हां वटि आहे। तव्हां पंहिंजे अमरान खे सम्झाए छॾियो, बाक़ी हेॾां ख़बर न पवंदी। हेॾा तूं बेखौफ़ रहो ऐं जल्द खां जल्द निकाह करे मूंखे ॿुधाए। दादा पढ़ियल मां जटू बहाराणीअ जो, तॾहिं थियो हम गुलाब घर वारीअ जो। ओ घड़ा नौकर ॾई मां सालोटा पढ़ियो हा। मखण बि हिते। अरे भागे छो? भॻुस किथे? मां सुबुह जो भाॼी खाईंदी मूं चयो वर्जिश करे वठां, इन करे भॼा पियो। हिते सोचने तो कोई हक़ल कई या तो कोई सम्झ में न आई। हाँ पर मुंहिंजो ॾोह कहिड़ो आहे? मुंहिंजे पोयां तव्हां छो लॻा हो? तुंहिंजो इहो ॾोह जो पराए घर ते तो कब्ज़ो कयो आहे ऐं पुलिस वारे खे बि तव्हां भॼाइण जी कोशिशि कई आहे। कब्ज़ो? कंहिंजे घर ते कब्ज़ो कयो आहे छा? पंहिंजे सालूअ जे घर ते। हू हींअर बि असांखे किथे न किथे लिकी ॾिसी रहियो आहे। बीठा हिते कचहरी छा था कनि? थाणे ते छो नथो वठी वञेसि? वेठी माइटी था कनि छा? सम्झी वियुसि वॾा, उन तोखे मुंहिंजे गिरफ़्तारी लाइ घणा पैसा ॾाढो? ख़बरदार, तोखे लॻे थो त असां 500 में खपी ईंदासीं? पंजो छा? यार हिकिड़ी तुंहिंजे मुंहं ते ठहियल कोन था। ॾिस न हेॾो जवान, हे शाहपर, हेॾी भली वर्दी पाती पई अथई ऐं मुरागी 500, इहा इज़त न आहे। मुंहिंजी ॻाल्हि ॿुध न, मां तोखे 1000 थो ॾियां, पर हिन सालूअ खे पकिड़े अहिड़ो हथी को कयो बटन ॿई जे लाइ त मां सुख जो साहु खणी सघां। आहे तो सुञे वॾा 1000 किथां आयो? वती तो तर या धिका खाईंदो, हुतां वठी तो मानियूं वठंदो, तो 1000 आयो किथां? तो मूंखे सफ़ा सॼो सम्झो आहे छा? भाई तोखे ख़बर न आहे, वॾे भाग वारो आहे मखण एॾो महांगो आहे। जे तव्हां हिन शहर में खपायो न मूंखे त 1000 रुपया किलो आहे। चरिया ख़बर कोन्हे न मुंहिंजो एॾो भाग आहे, जंहिं में हथ विझां थो न नोट ई नोट आहिनि। ॾिसो हिन महिल मोर पैसा कोन निकिरे, मां खीसे में हथ विझंदुसि न को नोट निकिरंदो आहे। हाणे सिया अंतर मंतर जाओ इन को लोला तू चादर खातो वो चलो एचो 1000 रुपयो
हा निकितो हा पर वॾा हज़ार सॼो तोखे आयो पर सानू बचे न कोन बचंदो बसि पोइ तुंहिंजा थोरा इहे मां खधे वारे बुक ते रखुसि ऐं रोक ॾियण जी मूंखे ताक़त कान्हे का आहे बसि पोइ देरि न करो जिथे सालू मिले न फिर पूरे छॾी लाचे खे मां निपूरे छॾींदोसांसि वञू हेॾे काॾे थो अचे सम्झी वियुसि मखण लॻे थो माल सवायो ॾिनो अथसि हेॾे सॉफ्ट सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।